कोटड़ीअ में गोठाणनि पारां घरनि ते छापा हणी गिरफ़्तारियूं करण खिलाफ़ धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। कोटड़ीअ जे ॻोठ मांझी बुरफत जे समय रहवासियनि मर्दनि औरतनि ऐं ॿारनि सां गॾिजी पुलिस चढ़ाई खिलाफ़ सालेह बुरफत, जमशेद बुरफत, मज़हर बुरफत ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे केबी फीडर पुल ते धरणो हणी रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबि सवें गाॾियूं बीहजी वयूं। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि चयो त पुलिस राति देर सां घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कयो आहे ऐं बिना जवाज़ जे ॻोठ मां अकबर बुरफत, अज़ीज़ बुरफत, इमाम बुरफत समेत 8 ॼणनि खे खंभे गुम करे छॾियो आहे। सुबुह उथिया आहियूं असीं रोज़े लाइ, असांजा बचे मचे पिया आयासीं, बच्चा आहियूं संदाननि पंहिंजे घर में माऊं भेणूं आहिनि। असां सां नाइंसाफ़ी असांजा 20 माण्हू घर मां असांजा बेगुनाह खया आहिनि। हिकिड़ी कोटड़ी जी पुलिस बि सेठ थाणे जी पुलिस आहे हिकिड़ी। हा, असांजो रोज़े लाइ असां सांजण कई ते उहे असांजा थां असांखे उछलाए ॾिनऊं। असां अटो ॻोयो पे उहे थां असांखे उछलाए ॾिनऊं। असां रोज़ो सरोज़ो रखी छॾियो। असांजा माण्हुनि जी का ख़बर न खणे भॻा ने 20 माण्हू अञा खणिया, 2 टे बेरी चपायूं, असां का पैसा वठी हिकिड़ो छोकिरो छॾियऊं, अञा ॿिया जेल में आहिनि। वरी बि सुबुह खणिया मुंहिंजो छोकिरो मंडीअ ते पियो वियो, उनखे बेगुनाह खणी विया। इन सां घर वारो गॾ वारो मंडीअ ते बाबा बेगुनाह पुलिस अचे राति जो चई वे असांजे बचनि में गिड़े असांखे मन तंग करे हरू भरू तंग करे बेगुनाह बेरोज़गार वेठा आहियूं। हींअर को असांजो कोन्हे हाल, फिर वो बि इन पुलिस जे सेंटेरिया थाणे के कोटड़ी थाणे के हरू भरू पुलिस जो 24 कलाक नाकेबंदी लगी पई है। जड़ा वॾा कयूं जा को मसलो को हर ॻाल्हि बेगुनाह राति जो लठियूं ॿार खणी वञनि। शेरीअ में अॼु बि रोज़नि में 12 माण्हू खणी आहिनि, तंहिंखां अलावा अलाए घणा माण्हू का लापतो आहे। तंहिंखां पहिरियां बि रोज़े में असांखे खणी आया, उन्हनि जी का ख़बर कान्हे। अञा उहो जेल विया आहिनि, का ख़बर कोन्हे, केॾां मोकिले छॾियऊं, का ख़बर कान्हे असांखे। हरू भरू बेगुनाह। उन्हनि इल्ज़ाम हयो त कोटड़ी पुलिस साइट इंचार्ज जी अॻवानीअ में ॻोठ ते चढ़ाई करे औरतुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो आहे, जंहिं करे ॻोठ में ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे। असांजी इहा ई गुज़ारिश आहे, जेका असांजा माण्हू खया आहिनि हू त हूअं ई अलाए चेलान कयूं मारे छॾियऊं, उन्हनि जी असांखे कोन ख़बर। असांखे इहा ई गुज़ारिश थी खपे त असांजा जेका अॼु माण्हू ॿधयूं असांखे माण्हू खे ख़बर। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त ॻोठाणनि खे आज़ाद करे मुलविस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।